पीर वसण वेझो मासूम नींगरे जो मुबैना गुम थियण ख़िलाफ़ वारसन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते वारसन शहरनि सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं नौजवान इतिहाद पीर वसण तरफ़ां खरड़ा शहर जे मुख्य चौक ते एहतजाजी धरणो हयो वियो। धरणे खे इरशाद फुल, हातिम अली लाशारी, मंज़ूर सिंधी, बासित सुमरो, ज़ुहैब फुल ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त 6 वरहनि जी नींगरी अनीसा धीअ हयात फुल जो 3 ॾींहं गुज़रण बावजूदु पतो नाहे पइजी सघियो। एहतजाज कंदड़नि चयो आहे त 3 ॾींहं गुज़रण बावजूदु पुलिस नींगरी हथ करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। नींगरे जे वालिद मोहम्मद हयात फुल जो चवण हो त खेनि शक आहे त पाड़ेसरी नेमतुल्ला लाशारी धीउ खे दुकान तां शइ वठी ॾियण बहाने शहर वठी वञण बाद अगवा करे वियो आहे। हुन जो चवण हो त पीर वसण पुलिस कार्रवाई करे शक जी बुनियाद ते नेमतुल्ला लाशारीअ खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त नींगरी हिन वक़्त ताईं बाज़ियाब नाहे कराई वई। पीर वसण पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त वारसन पारां नेमतुल्ला लाशारीअ ते शक ॼाणायो वियो आहे, जंहिंखे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो आहे त नींगरीअ खे बाज़ियाब कराए वारसन में फैलियल बेचैनी ख़तम कई वञे।